PP अॻवाण हाजी नवाब खान वसाण राणीपुर लॻोट अलीआबाद वसाण मरहूम पीरी वसाण जी राजगाह ते पहुतो, जिते हुन मरहूम अल्लाह बख्श उर्फ पीरी वसाण जी वफ़ात ते संदसि पोयरनि ज़वार अमीर बख्श वसाण संदसि पीउ जीवाण वसाण ऐं ॿियनि सां ॾुख वंडियो ऐं मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। ताज़ियत दौरान पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻवाण वॾेरो गुलाम असगर वसाण, उस्ताद दिलमुराद वसाण, शहबाज खान वसाण समेत इलाइक़े जी मौज़ूद शख़्सियतूं वॾे अंग में शहरी शरीक हुआ। उन मौक़े ते हाजी नवाब खान वसाण सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेको बि कमु न कंदो उहो अॻिते हली ॾाढो ॾुखियो थींदो। मिलंदड़ बजट सही नमूने इस्तेमालु थी रही आहे। PP जा चेयरमैन पंहिंजो कमु सही नमूने करे रहिया आहिनि। PP सिंध सूबे में वॾा तरक़ियाती कम कराया आहिनि। हिन चयो त पीपल्स पार्टीअ ते तनक़ीद अजाई थी रही आहे, तनक़ीद कंदड़ पाण ई न रहंदा। कैमरामैन ऐं रिपोर्टिंग टीम सां गॾु शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल न्यूज़, दराज़ा शरीफ।